दोस्तों बादशाह जो बादशाह तो खुद खुदा है, पर ही एक कूड़ी ज़मीन के टुकड़े जो बादशाह हो, जेको न्यायत रहम दिल इंसाफ़ पसंद हो। एक भेरे अची सख्त बीमार थियो, अड़ो बीमार थियो जो खाधो पीतो सब हराम थी वियस, न उथी सके न हली सके, मतलब तो हयाती में अची बेजार थियो। घणा ही डॉक्टर तबीब अची मिलिया पर बादशाह ठीक न थियो। हिकड़े डी को हकीम उन बादशाही में आयो, तें जो मानन जे वाता बादशाह जी बीमारी जो बुधो, सो चयई तो मुखे बादशाह वट वठी हलो तो आऊँ तो संदस इलाज करिया। हकीम के एकदम महलात में पहुंचायो वियो, जिथे हिन बादशाह के दिसी चयो तो बादशाह जो इलाज थी सके तो, पर एक दवा की ज़रूरत है, जेकर इया मिली सके थी तो बादशाह ठीक थी विंदो। वज़ीर चयो तो बुधाए इहा कहिड़ी दवा है, असी हींअर ही था उन जो बंदोबस्त करियूं। हकीम चयो तो मुखे 14 सालन जे कंहिं छोकरे जे रत घुर्जे। बादशाह चयो तो छोकरे जे रत असांखे किथां मिलंदो, ऐं केरु हूंदो जेको पंहिंजो बच्चो जीअरो कढी ॾींदो तो वञी को। उन्ही ते अमीरन वज़ीरन बादशाह के चयो तो जीअंदा कबना नाणे सां त हर शइ मिली सघे थी, तव्हीं इजाज़त ॾियो तो असीं को छोकरो ख़रीद करे अचूं। बादशाह चयो तो वज़ीर जेकॾहिं को अहिड़ो माण्हू ख़ुशी सां पंहिंजो औलाद ॾिए थो त पोइ वठी अचो, न त कंहिं ते ज़ोर ज़बरदस्ती न कजो। वज़ीर इहा ॻाल्हि ॿुधी खज़ाने जूं खोड़ सारूं ज़रख़ीनूं भरे उथी रवानो थियो। केतिरा ई ॾींहं हिनखे रुलंदे गुज़री विया। जंहिंखे चए तो छोकरो ॾे तो उनजी रत मां बादशाह लाइ दवाऊं ठारायूं, सो रोई चवेसि त पंहिंजो औलाद कोन अथई छा। वीचारो वज़ीर अची परेशान थियो, करे सो छा करे, जे हथें खाली तो वञे तो बदनामी थी थिए, जे करे तो ज़बरदस्ती तो बादशाह तो नाराज़ थिए। उन गणतीअ में शहरनि पुठियां शहर लताड़े, पर वरियसि कुझु बि कोन। हिकिड़े शहर जे ॿाहिरां अची निकितो, जिथे ॾिसे तो हिकिड़ी झूपड़ी आहे, जंहिंजे साम्हूं काफ़ी सारा ॿार फाटल कपिड़नि सां वलर छोकरनि जो आहे, जेके ॾाढे मज़े सां बीठा रांदि कुॾनि। वज़ीर उन ॿारनि वटि आयो ऐं उन्हनि खां पुछा कयईं त अबा में केरु आहियो ऐं किथे था रहो। छोकरनि जवाबु ॾिनो त असीं सभु पाण में भाइर आहियूं, सामी झूपड़ीअ में पंहिंजे माउ पीउ सां गॾु रहंदा आहियूं। वज़ीर अॻिते वधी घर जे ॿाहिरां बि सॾु कयो। छोकरनि जो पीउ निकिरी आयो। वज़ीर पंहिंजे हाल खां वाक़िफ़ु कयसि। छोकरनि जो पीउ परेशान थी वियो। वज़ीर चयो त तूं ग़रीब आहीं, ही समूरो मिल्कत माल तोखे ॾियां थो, पर तूं मूंखे पंहिंजी रज़ा ख़ुशी सां पंहिंजो पुटु ॾे। ग़रीब ख़्यालु कयो त सॼो ॾींहुं था कमायूं तॾहिं बि का पूरी कोन थी थिए, अंग त छा पर पेट बि पूरो कोन थो थिए, बुखूं पिया मरूं। जेकॾहिं हिकिड़ो छोकरो खणी कड़ो कयोसीं त ॿिया त सुखिया रहंदा। इहो ख़्यालु करे पंहिंजे घरनि वारी वटि वियो, जंहिं खेसि चयो त मियां तुंहिंजी मर्ज़ी आहे, आउं कीअं पंहिंजो बचो कुआइण लाइ ॾींदुसि। बाक़ी जे तुंहिंजी मर्ज़ी आहे त धणी आहीं, जीअं वणे थी वञी कर, पर जेको ॾींहुं तंहिंजो मूंखे नालो न ॿुधाइजांइ। ग़रीब मुड़ुसु वज़ीर खे चए त वज़ीर हू बीठा अथई, जेको इन्हनि मां वणई सो वठी वञ। वज़ीर हिनखे नाणो ॾिनो ऐं ख़ुशि थी सभिनी खां वॾे छोकिरे खे वठी पंहिंजे मुल्क ॾांहुं रवानो थियो। वज़ीर जॾहिं पंहिंजे मुल्क पहुतो तॾहिं सिधो बादशाह वटि वियो ऐं छोकिरो पेश करे चयाईं त ही छोकिरो माइटनि ख़ुशी सां ॾिनो आहे त भले बादशाह तां क़ुर्बान थी वञे। बादशाह ख़ुदि उन छोकिरे खां पुछो, जंहिं चयो त हा बादशाह सलामत, मूंखे माइटनि रज़ा ख़ुशी सां हिन वज़ीर वटि विको आहे। तंहिं ते बादशाह चयो त पोइ चङो, हिन छोकिरे खे कुई संदसि रत आणे वञी हकीम खे ॾियो। वज़ीर उन छोकिरे खे जलाद जे हवाले कयो। जंहिं छोकिरे खे विहारे अञा कात ओलारियो मस त छोकिरे खां वॾो टहक निकिरी वियो। जंहिं ते जलाद हथ जले हिन खां खिलण जो सबबु पुछियो। तॾहिं छोकिरे चयसि त उन ॻाल्हि जो जवाबु आउं बादशाह जे अॻियां हली ॾींदुसि, मूंखे बादशाह वटि वठी हलो। जलाद छोकिरे खे बादशाह वटि वठी वियो ऐं समूरी हक़ीक़त करे ॿुधाई।
बादशाह पुछे त छोकरा तू मौत जे मोह में कीअं टहक ॾिनो ऐं ॿुधाए त कहिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे तूं खिली पए। छोकिरे चयो त बादशाह सलामत नंढड़ो ॿारु हूंदो आहे, उनखे को तकलीफ़ ॾींदो आहे या को ॾुखो ईंदो आहे त यकदमि डोड़ी वञी पंहिंजी माइटनि खे दाह ॾींदो आहे ऐं इहे वरी जेकॾहिं मारण वारे सां न पुॼी सघंदा त भॼी वञी बादशाह वटि दाह खणी वेंदा। पर मूंसां त ॻाल्हि ई उबतड़ आहे। माउ पीउ मूंखे ख़ुशी सां विकियो आहे ऐं बादशाह वटि कुसजां थो। तंहिं करे वीचार कयमि त बेगुनाह तो कुसजां, हाणे कंहिंखे दाह ॾियां। इन वीचार में मुंहिंजूं अखियूं वञी आसमान में खुतियूं। उन महिल आसमान मां आवाज़ु ॿुधमि त छोकिरा आऊं बादशाहनि जो बादशाह आहियां, जंहिंखे वणे तंहिंखे मारां, जंहिंखे वणे तंहिंखे जीआरियां। तूं मूं मां उमेद लाहे छॾी आहे। इहा ॻाल्हि ॿुधी मूंखे बराबरि खिल अची वई। छोकिरे जी हीअ ॻाल्हि ॿुधी बादशाह रब पाक जे डप खां ॾकणु लॻो ऐं चयईं त बेशक इहो बादशाहनि जो बादशाह आहे जंहिं हिन मासूम खे बचायो आहे। इहो ई धणी ताला मूंखे बि हिन मर्ज़ मां बचाईंदो। बचा तूं वञ पंहिंजे माइटनि सां मिल। पोइ छोकिरे खे ॾाढा इनाम इकराम ॾेई मोटी वञण जी मोकल मिली। कुदरत जी ॻाल्हि अहिड़ी जो थोरनि ॾींहंनि खां पोइ बादशाह खे बि धणी सगोरे सिहत ॾिनी ऐं हू वॾे शान ऐं मान सां वरी बि हुकूमत ते वेही रहियो। दोस्तो, हीअ आखाणी जे तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलूं था कंहिं ॿी आखाणी में। तेसिताईं इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।